वफ़ाक़ी सरकार पारां सियारे में गैस की लोड शेडिंग वारे ऐलान खां पोइ पेट्रोलियम वारी वज़ारत ऐं सुई सदरन कंपनी पारां गैस की लोड शेडिंग जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। शेड्यूल मूजिब 1 दिसंबर खां गैस की रोज़ 15 कलाक लोड शेडिंग शुरू कई वेंदी। लोड शेडिंग के शेड्यूल मूजिब वापेदारन के 1 दिसंबर का 24 कलाकन दौरान रुगो 3 भेरा रद्द बचाव के वक्तन दौरान गैस फ्राहम कई वेंदी। शेड्यूल मूजिब सुबह 5:30 वगे का 8:30 वगे ताईं गैस ॾिनी वेंदी, जंहिं बाद गैस फ्राहमी बंद कई वेंदी। जारी कयल शेड्यूल मूजिब मंझंदि 11:30 वगे का मंझंदि 2 वगे ताईं गैस फ्राहम कई वेंदी ऐं पोइ फ्राहमी बंद कई वेंदी ऐं शाम 4 वगे का रात 10 वगे ताईं गैस फ्राहम कई वेंदी, जंहिं खां पोइ सुबह 5:30 वगे ताईं गैस की फ्राहमी बंद रहंदी।